दोस्त चयो त कुछ ऐं पाक हवा ऐं पाक हवा पुराण शेर हमणे हाणे उनखे न कयमि जेतिरो कुझु चवां चई आहे पाक हवा ऐं पाक हवा अहवाल वञी करे अरबीअ सां ऐं पाक हवा ऐं पाक हवा अहवाल वञी करे अरबीअ सां हिन हालत जा हिन उम्मत जा अहवाल वञी करे अरबीअ सां जो तुंहिंजो तरीक़ो हक़ानी मखलूक उन्हीअ खां बेगानी जो तुंहिंजो तरीक़ो हक़ानी मखलूक उन्हीअ खां बेगानी इंसाफ़ अदालत नाहे अञा अहवाल वञी करे अरबीअ सां हिन हालत जा हिन उम्मत जा अहवाल वञी करे अरबीअ सां ऐं पाक हवा ऐं पाक हवा अहवाल वञी करे अरबीअ सां अज उम्मत फिरका फिरका थी अज मिल्लत तबका तबका थी अज उम्मत फिरका फिरका थी अज मिल्लत तबका तबका थी तौहीद परस्तन जी थी गिला अहवाल वञी करे अरबीअ सां हिन हालत जा हिन उम्मत जा अहवाल वञी करे अरबीअ सां ऐं पाक हवा ऐं पाक हवा अहवाल वञी करे अरबीअ सां पगदार जे दर ते पुकार कजां दिलगीर सलीम जी दाह ॾिजां पगदार जे दर ते पुकार कजां दिलगीर सलीम जी दाह ॾिजां पहुचाए पीरीअ वटि साफ़ सदा अहवाल वञी करे अरबीअ सां ऐं पाक हवा ऐं पाक हवा अहवाल वञी करे अरबीअ सां हिन हालत जा हिन उम्मत जा अहवाल वञी करे अरबीअ सां तमाम पुराणो शेर पर भाऊ चयो त मिड़ई जेतिरो ज़हन ते आयो